नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त के मोरो मां ख़बर ॾींदा लडीपाल कॉलोनी लॻ इमाम बारगाह मोरो जे रवासी अब्दुल रशीद माची पंहिंजे मारोट मुनीर अहमद माची सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे साफ़िन खे ॿुधायो त आऊं असल मोरो भरिसां ॻोठ लालू माची जो रवासी आहियां, जिते मुंहिंजे अबे ॾाॾे जी ज़रई ज़मीन रिहाइश हुई। कुझु बिरादरी मसइलनि जे करे असां हिन वक्त मोरो शहर जे लजपाल कॉलोनी में रिहाइश पज़ीर आहियूं। गुज़िरियल ॾींहुं आऊं पंहिंजे मारोट मुनीर अहमद माची जे घर कंहिं कम सां वयसि त उते मौजूद गुलाम अली, अकरम अली, शाहिद अली, गुलबार माची मूं मथां हमलो करे ॾिनो, जिन मूंखे धक पिण हया, जंहिं ते मूं भॼी जान बचाई। बाद में मुंहिंजे मिटनि माइटनि मूंखे पंहिंजे घर पहुचायो, जंहिंखां बाद मथां ॼाणायल माण्हुनि मूंखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मूंखे कंहिं बि वक़्तु जानी माली नुक़सान जो अंदेशो आहे। आऊं आईजी सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP नौशरो फिरोज खे अपील थो करियां त मूंखे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। अगरि मूंखे या मुंहिंजे कंहिं घर भाती खे को जानी माली नुक़सान पहुतो तो उन जा ज़िम्मेवार मथे ॼाणायल जवाबदार ज़रूर हूंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।